अक्सर असांखे वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त मानीअ खां पोइ हीअं नाहे कबो, मानीअ खां पोइ हूअं नाहे कबो। पर इहे रुॻो वॾड़नि जूं ॿुधायल ॻाल्हियूं या अंदाज़ा न आहिनि, पर तिबई माहिर बि इन्हनि ॻाल्हियुनि जी सलाह ॾियनि था। खाधो खाइण खां पोइ कुझु कमनि खां परहेज़ करे अव्हां जी सिहत ऐं ख़ुशी बरक़रार रहंदी आहे। माहिर चवनि था त मानी खाइण खां पोइ फौरी तौर ते सुम्हणु असांजे हाज़मे वारे निज़ाम खे सुस्त कंदो आहे ऐं मादे जे साड़े जो सबबु बणिजंदो आहे। इन खां सवाइ असांजो वज़न बि वधी वेंदो आहे। इन लाइ असांखे खाधो खाइण जे 2 कलाकनि खां पोइ सुम्हणु घुर्जे। खाधे बाद पाणी पीअण बि असांजे हाज़मे वारे निज़ाम खे ख़राब कंदो आहे। इन सां असांजो खाधो सुठे नमूने हज़म नाहे थींदो ऐं असांखे पेट में वज़न ऐं बदहाज़मो महसूस थींदो आहे। इन लाइ असांखे खाधो खाइण बाद घटि में घटि 1 कलाक ताईं पाणी न पीअण घुर्जे। खाधे बाद वेंझण बि असांजी सिहत लाइ ठीकु न आहे। इन सां असांजे जिस्म जो गर्मीपद वधी वेंदो आहे। असांजे मादे ऐं आंड्रनि जी रगुनि में रत जो वहिकिरो घटिजी वेंदो आहे। इन जे नतीजे में असांजो खाधो हज़म थियण में देरि कंदो आहे ऐं असांखे पेट में सूर ऐं बदहाज़मो थी पवंदो आहे। इन लाइ असांखे खाधे बाद घटि में घटि 2 कलाकनि ताईं न वेंझण घुर्जे। खाधे बाद सिगरेट या ॿी का अहिड़ी शइ वापराइण असांजी सिहत लाइ वधीक ख़तरनाक आहे। इन सां असांजे जिस्म में कैंसर जो ख़तरो वधी वेंदो आहे। असांजे ॾंदनि ऐं वात जी सिहत बि मुतासिर थींदी आहे। इन लाइ असांखे खाधो खाइण बाद सिगरेट पीअण खां हर हाल में पासो करणु घुर्जे। मानी खाइण खां पोइ वज़नी वर्ज़िश करण बि असांजे हाज़मे वारे निज़ाम खे ख़राब कंदो आहे। इन सां असांजे मादे ऐं आंड्रनि जी रॻियुनि में रत जो वहिकिरो घटिजे थो। जिस्म जो गर्मीपद वधण सां असांजी निंड में ख़लल पवंदो आहे। इन लाइ असांखे मानीअ जे फौरी बाद वर्ज़िश न करणु घुर्जे।